ब्रेकिंग न्यूज़ डीसी दादू जो कच्चे जे सैलाब मुतासिर इलाक़नि जो दौरो दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण डिप्टी कमिश्नर दादू सईद मुर्तज़ा अली शाह दरिया सिंध जे कच्चे वारनि इलाइक़नि जे असपर बंद ऐं एलएस बंद जो दौरो कयो जिते हुन मक़ामी रहाकुनि सां मुलाक़ात कई ऐं इलाइक़ाई सैलाबी सूरतहाल बाबति ॻाल्हि ॿोल्हि कई उन मौक़े ते डीएचओ दादू सईद इमदाद अली शाह असिस्टेंट कमिश्नर दादू समीउल्लाह वगड़ ऐं मुख्तियारकार दादू शिराज पवहर पिण साणुसि गॾु हुआ इलाइक़े जे माण्हुनि डीसी दादू खे माल मवेशी जी वैक्सीनेशन ऐं ॿियनि दरपेश मसइलनि बाबति आगाह कयो डीसी दादू फौरी एक्शन वठंदे वेटनरी डॉक्टरनि जी टीम खे तलब कयो जिन माल मवेशी जो मुआइनो करे बीमार जानवरनि जो इलाज कयो बाद में डीसी दादू एलएस बंद ते क़ाइम तिबी इमदादी कैंप जो दौरो करे सैलाब मुतासिर माण्हुनि खे ॾिनी वेंदड़ तिबी सहूलियतुनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो हुन रेस्क्यू 11-22 कैंप ऐं वेटनरी कैंप जे इंतज़ामनि जो बि मुआइनो कयो उन मौक़े ते डीसी दादू एसी दादू ऐं मुख्तियारकार दादू खे हिदायत कई त सैलाब मुतासिर माण्हुनि जी आमदोरफ़्त लाइ सरकारी फ़राहम कयल ॿेड़ियुनि जे इंतज़ाम खे पंहिंजे अमल जे ज़रिए निगरानी हेठि रखियो वञे मुतासिर ख़ानदाननि सां मुलाक़ात करे उन्हनि जा मसइला ॿुधजनि ऐं उन्हनि जा जाइज़ मसइला फौरी तौरु हल कया वञनि हुन वधीक चयो त कचे जे इलाइक़नि जी बदिलजंदड़ सूरतहाल ते पल पल नज़र रखी वञे ऐं कंट्रोल रूम खे लगातार आगाह कयो वञे त जीअं बर वक़्ति क़दम खंया वञनि डिप्टी कमिश्नर दादू डीएचओ दादू ऐं लाइव स्टॉक खाते खे पिण हिदायतूं ॾिनियूं त मुतासिर माण्हुनि उन्हनि जे माल मवेशीअ खे तिबी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि त जीअं सैलाबी सूरतहाल सबबि पैदा थींदड़ बीमारियुनि खां वक़्ति सिर बचाव मुमकिन थी सघे